खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बरसात सबबि लॾी आयल बरसात मुतासिरनि जी 14 साला मासूम न्याणी उज़मा वल्द अब्दुल लतीफ़ सियाल बुखार अचण बाद सरकारी तोड़े प्राइवेट अस्पताल मां पैसा न हुजण करे इलाज न थियण सबबि फ़ौत थी वई आहे। फ़ौती न्याणी जे वारसनि ॿुधायो आहे त बरसात सबबि असां पंहिंजा अजा छॾे हिते आयासीं। हिते मच्छरनि जो आज़ार सबबि असांजी नंढड़ी न्याणी खे बुखार आयो त असांखे सरकारी अस्पताल खिपरो खणी वियासीं, जिते डॉक्टर न्याणी जे इलाज लाइ असां खां पैसा घुरिया, जेके असां वटि न हुजण सबबि न ॾेई सघियासीं। त उतां डॉक्टरनि असांखे लोधे कढे छॾियो। असांखे चयाईं त हिन खे हैदराबाद खणाए वञो ऐं हैदराबाद वञण लाइ असां वटि किरायो न हुजण करे असां वरी न्याणी खे प्राइवेट अस्पताल खणाए वियासीं, जिते डॉक्टर चयो त पहिरीं फीस जा 400 रुपया जमा करायो त मरीज़ खे चेक करियूं था। जॾहिं त वारसनि मूजिबि पैसा न हुजण करे असां मजबूरन मासूम न्याणी खे वापसि घर खणी आयासीं, जिते हू तड़पी तड़पी फ़ौत थी वई आहे। केड़ी अस्पताल खणी आ माता? सरकारी अस्पताल में। टोटल छा चयो डॉक्टर? डॉक्टर जो 4000 दियो तो पो मना खणी वनी 4000 न हुजे न पर सरकारी अस्पताल में इतना बढ़िया बुडल। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।